पैगाम सिंध न्यूज़ में पलिकार खबर शामिल कंदासीं। कंबर खां कंबर में गुज़िरियल ॾींहुं कंबर पुलिस तरफ़ां ॻोठ देलो खान मुगेरी में चढ़ाई करे ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणनि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ मुगेरी बिरादरी तरफ़ां अॼु ॿिए ॾींहुं बि लारकाना बाईपास रोड ते धरणो हणी वेही रहिया। धरणे जी अॻुवाणी मीर हमायो खान मुगेरी ऐं राजा मुगेरी करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो पहिरियों मुतालबो आहे SHO खे फिलफोर ट्रांसफ़र कयो वञे, हितां सस्पेंड कयो वञे। ऐं ॿियो मुतालबो आहे असांजा जेके हिननि माण्हू असांजा अरेस्ट कया आहिनि, जंहिंमें 2 लेडीज़ आहिनि ऐं हिकिड़ो मर्द आहे, उनखे फिलफोर आज़ादु कयो वञे। न त हीअ एहतजाज जो दाइरो वसी खां वसी थींदो रहंदो ऐं असां सुभाणे बि एहतजाज कंदासीं, ॿिए ॾींहुं बि एहतजाज कंदासीं जेसिताईं असांजा मुतालबा नथा मञिया वञनि। मां जेको आहे त हिन जे न्याणियुनि जे मां हिनखे अगवा चवां थो, हिननि खे जेको आहे गिरफ़्तारी मां नथो चवां। मां हिन जे पहिरें पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़ामत कयां थो ऐं ॿियो मां हिन IG सिंध खां DIG लाणकाणो खां इहो मुतालबो कयां त फिलफोर जेको आहे त SHO सिटी कंबर तुफ़ैल आमदाणी हटायो वञे। त हीउ जेको आहे त असांजो कंबर शहदाद कोट या वाना ऐं वज़ीरिस्तान या उन खां अलावा कोई पहाड़ियुनि जो हीउ इलाइक़ो न आहे जेको आहे हिते दहशतगर्द रहनि था, जंहिंमें 10 खां 15 मोबाइल पूरे डिस्ट्रिक्ट जी पुलिस जेको आहे त उन ग़रीब ऐं मिसकिननि जे घर में दाख़िल थी करे उन्हनि जा चवंदा जेको मुर्गियूं बि जेको आहे त खणी वियो आहे। हीअ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। मां उनजो मज़ामत कयां थो, उन्हनि जूं घड़ियूं खणी विया आहिनि, उन्हनि जूं मोबाइल खणी विया आहिनि, उन्हनि नंगनि जे जेको आहे त उन्हनि खे जेको आहे मां चवां थो हीअ अगवा करे विया आहिनि। हीअ पुलिस वारा न आहिनि, हीअ दहशतगर्द आहिनि। हीअ धाड़ियल मां हिननि खे धाड़ियल कोठियां थो, हीअ पुलिस वारा बिल्कुलु हीअ न आहिनि। ऐं असीं अपील वरी बि बार बार कंदासीं IG सिंध, DIG लाणकाणो, SP कंबर शहदाद कोट खां असां जूं जेके औरतूं हिननि गिरफ़्तार कयूं आहिनि उन्हनि खे फिलफोर आज़ादु कयो वञे ऐं SHO खे मुअत्तिल करे सस्पेंड करे घर विहारियो। उन खां पोइ इंक्वायरी थिए, पोइ जेका बि इन्वेस्टिगेशन में जेको कुझु थिए उहे कुझु अमलदार आला अमलदार अचनि, उहे इन्वेस्टिगेशन कनि। पोइ जंहिंजो ॾोह आहे भली उनखे सज़ा मिले, पर न आहे त इहा बेवाजिबी आहे। ईअं असां सिंध जा माण्हू आहियूं, असां ॿाहिरियों लॾे कोन आया आहियूं। असां मुगेरी, असां बलोच गगेला आहियूं। असांखे नंगनि जे मथां क़ुर्बानी आहे। अहिड़ियूं हरकतूं असां बर्दाश्त कॾहिं बि न कंदासीं। जेके SHO घरनि में घिरी लुटमार फुर था कनि, कहिड़ो कानून आहे?